खलक़ अस्समावाति वल अर्ज़ वजअल अज़्ज़ुलुमाति वन्नूर वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु सुम्मा नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व हबीबना व हबीब रब्बिना व तबीबना व तबीब कुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कज़ालिका अरसलनाका फी उम्मतिन क़द खलत मिन क़ब्लिहा उममुल ततलु अलैहिमुल्लज़ी औहैना इलैका व हुम यकफुरून बिर्रहमान कुल हुवा रब्बी ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व इलैहि मताब। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ी वठो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ऐशा है रावी नबी ने सुनाया, ऐशा है रावी नबी ने सुनाया, हिक दी हो जिब्रील मेरे दर ते आया, कहे लहंदे चढ़दे को मैं देख आया, ए खित्ता ज़मीदा मैं सारा चगाया, आदम तो लेके ईसा तक कसर कोई छोड़ी ना, मुहम्मद तो अफजल दिठा बशर कोई ना, हसीना जमीला दा मुंह मोड़ दिता, मुहम्मद बना के रब कलम तोड़ दिता। हाथ मत कर जो बेशक बुलंद आवाज से रिवायत करेंगे सहाबी मुरारा
रिवायत करेंगे सहाबी मुरारा, हिक दी में डिठा मोहम्मद प्यारा, चंडू 14वीं है ते कोई कोई सितारा, मैं दुल्हा को देखा दोबारा दोबारा, कसम है खुदा दी चंद्र मेला नजर आया, मोहम्मद दा चेहरा सोना नजर आया। मैं ता चौकीदार मोहम्मद दा, सब हथ मथे करो, असा नबी जे दीन जा चौकीदार है। चलाड़ी गल सचायूं, चौकीदार जो कम्मा चोर सामू अचे तो उनके चोर चोर कंदो चौन सुभान अल्लाह। मैं ता चौकीदार मोहम्मद दा, वदा देंदा दर दर होका, सुन गाल मेरी मन गाफिल लोका, ए जहाज मोहम्मदी तैयार खड़ा, आते मारे सदमुहाना, पढ़ ले कलमा अते हो जा मोमिन, जे जन्नत विच तैं जाना। बाग में मैं जब गया सब तोतियां थी खुशनवा, कहती थी नाते मुस्तफा बलगल उला बिकमालिही, कुमरी भी अपने ज़ौक़ में डाली थी गर्दन तौक में, कहती थी अपने शौक में कशफत दुजा बिजमालिही, बुलबुलें भी सुबसुले के हर हर गुल की बू करती थी बाहम गुफ्तगू हसनत जमी खिसालिही। इन सब के सुन के चहे चहे इंसान भला क्यों चुप रहे, लाजिम है उसको यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। दिल जी मोहब्बत सा, अदब सा, अकीदत सा, प्यार सा, बुलंद आवाज सा दरूद शरीफ पढ़ो, बुलंद आवाज सा, सब डाडे डाडे पढ़ो बुलंद आवाज सा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आले मुहम्मद, कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मद, कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम स्टेज पे बैठल उलमाए किराम, मशाइख उज़ाम, ऐ मुझा गैरतमंद साथियों, बुजुर्गों, दोस्तों, भाइरों, अल्लाह पाक दी मुकद्दस किताब कुरान करीम मां एक आयत मुबारक तिलावत कई थम। मिनन जहान के सरदार साक़िए कौसर शाफ़े रोज़े बशर इमामुल अंबिया वल मुरसलीन हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह, तमाम बुलंद आवाज से सब दोस्त चो सल्लल्लाहु, चौ चौखनी चौखनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा जे पाक फरमान मां एक हदीस मुबारक जा लफ्ज मुबारक पढ़िया थम। अल्लाह पाक खां दुआए अल्लाह पाक सही मकसद मतलब मफहूम बयान करन जी तौफीक अता फरमाए, आमीन चओ। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, हिन अज जे प्रोग्राम जो उन्वान खूबसूरत उन्वान आ तहफ़्फ़ुज़ नामूसे रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। खूबसूरत उन्वान आ, प्यारो उन्वान आ, शान ऐं मान वारो उन्वान आ, जंहिंमें तव्हां असां शरीक थिया आहियूं। इंशाअल्लाह अल्लाह जे फज़ल सां उलमाए किराम, मशाइख़ उज़ाम, खुतबा हज़रात जो दीदार भी कंदासीं। अल्लाह जे क़ुरान पाक जो दीदार भी थी रहियो आ। यकीन समझो अॼु जीअं तव्हां असां हिन पिंडाल जे हेठां वेठा आहियूं, सिर्फ़ पिंडाल जे हेठां न बल्कि ॿई हथ मथे करे चओ रब जी रहमत में वेठा
उठाऊं चो सुभान अल्लाह। बुलंद आवाज से जागी करे जो सुभान अल्लाह। मुजाहिदन वांगुर मुजावरन वांगुर सुभान अल्लाह, मुजाहिदन वांगुर चो सुभान अल्लाह। छो त मुजाहिदन जी जमात आ, चओ मुवहिदन जी जमात आ, मुजाहिदन जी जमात आ। हे उहा जमात आ जेका जमात मिठे मोहम्मद करीम जे दीन जी चौकीदार जमात आ, चओ सुभान अल्लाह। बुलंद आवाज से चओ सुभान अल्लाह। अबा दीन जी चौकीदारी कंदावे, सब गालायो दीन जी चौकीदारी कंदावे। अगर माल जी जरूरत पई तो माल भी कुर्बान, जान जी जरूरत पई तो इंशाअल्लाह मिठे मोहम्मद करीम जे दीन ते नबी जी खत्म नबूवत ते जान भी घोरे छड़ींदा थे, चओ सुभान अल्लाह। चौकीदार आहियूं असां पैगंबर जे दीन जा, चौकीदार आहियूं असां मिठे मोहम्मद करीम जे खत्म नबूवत जा, चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॻाल्हायो चओ सुभान अल्लाह। दीन जी चौकीदारी करण असां जो इहो ईमान आ, चओ न सुभान अल्लाह। मां मिसाल ॾियां तव्हां खे, खीर थरवारी वाह अंग्रेज कमीनो ड्राहे पयो, उते हिफाजत करण वारो तव्हां ऐं असां जो रूहानी अब्बो हज़रत इमरोटी हो, चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मस्जिद अज भी बिठी आ न। दीन जा चौकीदार असां, दीन जा चौकीदार असां जा अकाबिर ताबईन तबा ताबईन ऐं मिठे मोहम्मद करीम जा सहाबा, ये सब दीन जा चौकीदार आ, चओ सुभान अल्लाह। खीर थरवारी मस्जिद अंग्रेज ड्राहे पियो, उते चौकीदारी कुतुबुल अफ्ताब हजरत साईं ताज महमूद इमरोटी कई। सखर में हाने इनक्रोचमेंट जे आड़ में अची करे मस्जिदां शहीद पिया कन, उते जर्नेल जमीयत अल्लामा राशिद महमूद सूमरे चौकीदारी कई, चओ सुभान अल्लाह। कुछ साल पहिरियों तहांजे जिले घोटकी में तालके उबावड़े में स्टेडियम में मस्जिद के शहीद कयो पियो वने, उते चौकीदारी मौलाना मोहम्मद इसहाक लगारी पंहिंजे जमात सुमैत अची करे कई। अज भी स्टेडियम वारी मस्जिद इएं चमकदी बीठी आ जे 14 जो चंद चमकदो आ, चओ सुभान अल्लाह। हथ मथे करे चओ असां दीन जा चौकीदार आहियूं, चओ असां हुजूर जे दीन जा, कुरान जी खत्म नबूवत जा, मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुतहरा जा, कुरान जा भी चौकीदार, नबी जे खत्म नबूवत जा भी चौकीदार, मस्जिदन जा भी चौकीदार, मदरसन जा भी चौकीदार। इंशाअल्लाहुल अजीज जेतरे तई उलमाए देवबंद जो हिकड़ो अदना कारकुन फर्द जिंदा इंशाअल्लाह हक ऐं सच जा नारा लगंदा रहंदा, चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर। आवाज मौलाना गुलाम यासीन साहब न तो बुधे, कम से कम स्टेज ते आवाज अच्छे। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने कुरान, जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर। जॾहिं ही जवाब हक ऐं सच जो अलम खणी करे रोडन ते कारकुन निकरंदा आहिनि त माण्हू होटल ते वेही करे तबसरो कंदा आहिनि, मौलवी नारा था हणनि, जुलूस था कढनि, मुज़ाहिरा था कनि। मुंहिंजो यारो असां इन करे इहे मुज़ाहिरा ऐं जुलूस कढूं था जो मन इहे नारा इहो आवाज अर्श वारे के पसंद अची वियो त इंशाअल्लाह असांजी निजात थी वेंदी, चओ सुभान अल्लाह। ॾाढा जो सुभान अल्लाह। अब हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खुदा जो पैगंबर उल अज़्म नबी जॾहिं फिरऔन जे महल में पहुतो, फिरऔन कावड़ में चवे थो उक्तलू हाज़ा, क़त्ल कयोसि। मुंहिंजे मुल्क जो कानून पास आ, असेंबलियूं 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 कानून पास आ। आसिया सगोरी फिरौन जी घरवारी उन वक्त में अन्या मुसलमान भी न थिया, ॾिठई चेहरो नबीअ जो। ॾाढियां त चओ यार, चओ नबी सोना थी न आहिनि, ॾाढा चओ नबी सोना थी न आहिनि।
ए गुलाम अहमद कादियानी कानो हे तो जय मां नबी चंदा तो के नबी क्यों है हजरत दीनपुरी मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हे आहे बुद्धुल लजीन यहमकून चबल लजीन चट कानो नबी थी दुआ नबी बेऐब हुंदो आ चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह आसिया सगोरी चेहरो ॾिठो नबूवत जो फिरौन के छाती चवे रुगो ब लफ्ज़ चई चओ न सुभान अल्लाह चओ तो सही यार ब लफ्ज़ ॻाल्हाइनि असा तो सजो डी खत्म नबूवत दे करे रोडन ते नारा हणदा हूं असा के यकीन अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी फरमाइंदा जे खत्म नबूवत जे लाए हिकड़ो डी वक़फ करे खत्म नबूवत जा नारा हया मां बुखारी क़यामत में अल्लाह दी कोरत में बिना पैसे जो उन जो वकील थींदो चओ सुभान अल्लाह बड़ो मसलो खत्म नबूवत आसिया सगोरी शादी जवे ला तक़्तुलूहु असा अन यनफ़ाना औ नत्तख़िज़हु वलदन वहुम ला यशऊरून ओ फिरौना इन्हीं बार के कुछ न चो कत्ल न कराएस छो असा अनफ़ाना ओ फिरौन तो के खबर ही काने काहिन जो चेहरो दसींदो पियो आहे जडे वडो थींदो नफो दींदो चो सुभान अल्लाह अबा नबी कौम के मानुन के नफो दींदा है चो सुभान अल्लाह असा अनफ़ाना नत्तख़िज़हु वलदा वहुम ला यशऊरून ओ फिरौन इनके कुछ न चो शहीद न करा हे बार सुहणो आहे बार हसीन ते जमील हिन जो चेहरो दसींदो पियो आहे जडे वडो थींदो नफा दींदो ये ब जुमला उन औरत ॻाल्हाया नबी जे फेवर में अल्लाह अर्श ते लिखरायो आहे ओ आसिया सगोरी तू मुझे पैगंबर दी हिमायत में ब जुमला ॻाल्हाया मां अर्श ते लिखी थो छॾियां तोखे जहन्नम खां बचाईंदो चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह जहन्नम खां बचाईंदुसि जॾहिं इहो पैगंबर नबूवत जो ऐलान कंदो पहिरियों पहिरियों कलमो तो आसिया के मां पढ़ाईंदुसि चओ सुभान अल्लाह ईमान जी दौलत नसीब कंदो माई हजरत मूसा कलीमुल्लाह जी नबूवत जे मथों तो ईमान आणन जी दौलत नसीब करे छॾींदो चओ सुभान अल्लाह मां हदीस में पढ़ियो ओ मुसलमानों जॾहिं अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफात थी आहे सोनो नबी सामू बैठो आ दिलबर नबी आ अनवर नबी आ अशरफ नबी आ अकरम नबी आ असरा नबी आ बहादुरन जो सरदार नबी आ सखन जो सरदार नबी आ दिलेरन जो सरदार नबी आ बल्कि नबियन जो सरदार नबी आ रब दी जात जो कसम आ अम्मा खदीजतुल कुबरा जे सामू बैठो आ उन वक्त में अम्मा खदीजतुल कुबरा दी वफात पई थींदी आ मुझे दिलबर नबी अनवर नबी सच्ची जबान से फरमायो आ केड़ी जबान आ चवे तो वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा अल्लाह फरमातो जबान तो मुझे पैगंबर दी हुंदी आ पर हकीकत में कलाम अल्लाह दी जात जो हुंदो आ मुझो दिलबर नबी अम्मा खदीजतुल कुबरा जे सामू बैठो आ पान फरमायन था ओ मुझी प्यारी घरवाली खदीजतुल कुबरा जी साईं पान फरमायन था जदे तू अल्लाह दी दरबार में पहुंचे हाने तो जो रूह जदे निकरी वने आलम बरज़ख जे अंदर तू हली वने ओ खदीजतुल कुबरा मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर के सलाम दी जाए चो सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह ऐं गौर भी कयो इल्मी ॻाल्हि ओ मुसलमानों अम्मा खदीजतुल कुबरा
कुबरा मिठे मोहम्मद अरबी के अर्ज करनी मिठे मोहम्मद अरबी जी प्यारी घरवारी पेरी घरवारी कलमे वारन जी अम्मड़ा हथ मथे करे तो नबी जूं घरवारी असा मोमिनन जूं अमड़ियूं चो सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह छा फरमाई कुरान में अन्नबी औला बिलमुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम बी जगह पे फरमाई या निसा अन्नबी लस्तुन्न कअहदिम मिनन निसाए कअहदिम मिनन निसाए लस्तुन्न कअहदिम मिनन निसा ओ मुझे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारियों घरवारियों तवां जो मकाम ए मर्तबो बुलंद एकड़े पासे जो भी औरतां बिहारियों वञन नबियन जो घरवारियों बिहारियों वञन ए नबियन जो अमड़ियों ते भेनरूं बिहारियों वञन नबी जो धीऊं बिहारियों वञन एकड़े पासे जो सिर्फ तवां मोहम्मद करीम जे घरवारन मजा हिकड़ी बिहारी वने मां रब ऐलान तो कया लस्तुन्ना 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 कअहदिम मिनन निसा सारे औरतुन जो शान घटा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी घरवारी जो शान मथे अचो ओ नबी जो घरवारियों तवां के मोहम्मद अरबी जी सेज मिली पैगंबर जो बिस्तरो मिलियो नबी जो हुजरो मिलियो चवे तो इन्नल लज़ीना युनादूनक मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला याक़िलून शान मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ओ मुझे अजीज मुसलमान भाईरो मुझे पैगंबर फरमायो ओ खदीजतुल कुबरा जी या रसूल अल्लाह पान फरमान था जने तू जन्नत में वने उते मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारन के सलाम दी जा अम्मा खदीजतुल कुबरा अर्ज कयो सोना पेरी पेरी घरवारी मां तवां जी आया ए लाडानो सब का पेरियों पेरियों मुंजो थिंदो पयो अग में केड़ी घरवारी तवां बुधायो था जन के मां वनी करे सलाम चवा मुझे पैगंबर फरमायो तो नबी सच्चो आत्मा ते करे चो नबी ॾाढे ॾाढे चो नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो केर मुकाबलो करे सकदो ओ मुसलमानो कदे फर्शन पे वही करे अल्लाह जो जिक्र तो करे ए कने वरी अर्शन जो मेहमान थी करे रब जो दीदार तो करे तो सुभान अल्लाह चाहे तो ई हो जे हाशाना वाला हो ई हो जे हाशाना वाला आया न कोई आना है इस जे हाशान किसे पाया न कहीं पाना है हाथ मथे करे जो बेशक ॾाढे ॾाढे जो हे जलसो तवां जो सिर्फ घोटकी वारा न था बल्कि पूरी दुनिया दिसी रही है तो सुभान अल्लाह यो मैसेज मोकलो केतरे ताईं जो बंदन जो बच्चो जीरो आ एतरे ताईं कुरान जी भी चौकीदारी कंदा से तो मिठे मोहम्मद अरबी जे खत्म नबूवत जी भी चौकीदारी कंदा रहंदा से मैं तो चौकीदार मोहम्मद दा वददे दा दर दर होका सुन जालिम दी मन गाफिल लोका ए जहाज मोहम्मदी तैयार खड़ा अते मारे सद मोहाना पढ़ ले कलमा अते हो जा मोमिन जे जन्नत विच तै जाना ओ मुसलमानों अम्मा खदीजतुल कुबरा अर्ज कयो या रसूल अल्लाह मां पेरी पेरी घरवारी तहां दी माया हाने केडियूं तहां जो घरवारियूं जन्नत में हन जन के वनी करे मां सलाम दिया मुझे पैगंबर फरमायो जन्नत में मुजू घरवारियूं वेठियूं थी साईं केडियूं तहां जो घरवारियूं हन पान फरमाए त हिकड़ी जो नालो बीबी मरियम बी जो नालो बीबी आसिया चो सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह चवे तो वज़कुर फिल किताब मरियम इज़ तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िय्या फत्तखज़त मिन दूनिहिम हिजाबा फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविय्या ओ
ओ मुसलमानों, असां पैगंबर पाक जे दीन जा चौकीदार, मिठे मोहम्मद अरबी जी शरीयत जा चौकीदार, ओ मुसलमानों मदरसन जा चौकीदार, मस्जिदन जा चौकीदार, जेतरे ते जान में जान आहे एतरे ते मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जी चौकीदारी कंदा रहंदासीं। चओ सुभान अल्लाह। हाथ मथे करे चो या चीज असांखे वर्षे में मिली आहे। चओ असांखे या वर्षे में मिली आहे। खत्म नबूवत जे करे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे। हजरत इमरोती कुर्बानी ॾिनी आहे, हजरत हाले जबी कुर्बानी ॾिनी आहे, हजरत दीनपुरी कुर्बानी ॾिनी आहे। खत्म नबूवत जे करे अताउल्लाह शाह बुखारी कुर्बानी ॾिनी आहे। खत्म नबूवत जे करे मौलाना लाल अख्तर कुर्बानी ॾिनी आहे। ओ मुसलमानों, रब जी ज़ात जो कसम आहे। खत्म नबूवत जे करे हजरत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह कुर्बानी ॾिनी आहे। असां सभु पैगंबर मोहम्मद अरबी जे दीन जा चौकीदार आहियूं। चओ सुभान अल्लाह। अॼु वचन कयो, हथ मथे करे चओ इंशाअल्लाह असां नबी जे दीन जा चौकीदार आहियूं। खत्म नबूवत जा चौकीदार आहियूं। मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जा चौकीदार। चओ सुभान अल्लाह। हेॾे हेॾे नज़र कर। ओ मुसलमानों, ओजे वक़्त में अबू बकर सिद्दीक जो ज़मानो आहे। हजरत अबू बकर सिद्दीक खलीफो थियो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह। मां इन करे स्पीडी तो हलां, उलमा जी खेप आई पई आहे। चओ न सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। असांजो राणो बि घणो टाइम थी वियो आयो वेठो आहे। राणो चओ न सुभान अल्लाह। ॾाढे जो सुभान अल्लाह। ओ मुसलमानों, हजरत अबू बकर सिद्दीक जो ज़मानो आहे। मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिद्दीक खलीफो आहे। चओ सदके वञा मां सिद्दीक जे नाले तां। ॾाढा जो यार बुलंद आवाज़ सां चओ केर आहे सिद्दीक? अल्लाह फरमातो कुरान में, चवे तो इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ अखरजहुल्लज़ीन कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। यो सिद्दीका जे मुस्तफा करीम के ओ मुसलमानों गार में पहुंचायो है, कुल्हन मुबारकन ते खयो है। यो अबू बकर सिद्दीका ओ मुसलमानों, हजरत अबू बकर सिद्दीक जो जमानो है। असवद अंसी बेईमान है, यमन जो मुल्क जो रहंदड़ है। ओ मुसलमानों, उनके पंजी ताकत नाज है, कुव्वत नाज है, सरदारी ते नाज है, चौधराहत ते नाज है। उन्हीं नबूवत दी दावा कई है। तमाम मोहम्मद पाक को मा असवद अंसी नबी आया, मानन के कलमा पे पढ़ाए ला इलाहा इल्लल्लाह असवद अंसी रसूलुल्लाह। हेदो जवाना ओ मुसलमानों, रब दी जात जो कसम है जो नालो अबू मुस्लिम खौलानी है। यमन जे मुल्क जो रहंदड़ा यो मानू इनके पतो पयो है। असवद अंसी बेईमान मिठे मोहम्मद अरबी को नबूवत जी दावा कई है। उन वक्त में रवानो थियो है जे वक्त में उन जे वेझो आयो है। हथ मथे करे तो मुवहिद गैर को न डिजंदो आ, मुवहिद अल्लाह को डिजंदो आ। हथ मथे करे चो, हथ मथे करे चो, कैं को डिजंदो आ? वो तो कुरान शाहिदी थोड़े चवे तो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। अब मोमिन कैं को डिजंदो आ? चो जो कैं था अल्लाह को डिजंदो आ। मोमिन गैर था न डिजंदो आ, हिकड़े रब का डिजंदो आ। छा फरमायो अल्लाह जे बंदे? चवे तो मुवहिद जो है वो गैरुल्लाह के आगे सर झुकाया नहीं करते, वो पेशानी पे दागे शिरक लगवाया नहीं करते। मसाइब लाख अज़ाइम कम नहीं होते, ये सर वो है जो कट जाते हैं लेकिन खम नहीं होते। मर्द हक बातिल से खौफ खा सकता नहीं है, मर्द हक बातिल से खौफ खा सकता नहीं। सर कटा सकता है लेकिन सर झुका सकता नहीं।
असां के पंहिंजे अकाबरन इहो सबक पढ़ायो हो। चओ सुभान अल्लाह। हाणे अबू मुस्लिम खौलानी नबी जो दीवानो आहे, मिठे मोहम्मद अरबी जो परवानो आहे। उनके खबर पई आहे असवद अंसी नबूवत जी दावा करण वेठो आहे। वडो रईस मानू हो, भोतार मानू हो, सरदार मानू हो। हे फकीर ओ मुसलमानो अल्लाह जो बानो केरे मुबारक ते दाढ़ी आहे ऐं मथे मुबारक ते पटको बधल आहे। उन वक्त में आसो खणी आयो आहे जी असवदन सी सामो वेठो आहे। चे मां बुधो आहे तू नबूवत जी दावा कई आहे। चे हां मानू जो कलमो था पढ़न। हजरत अबू मुस्लिम खौलानी तो चवेस कूड़ा कूड़ा दज्जाल तू नबी न थी सकदो। हां मिठो मोहम्मद अरबी आखिरी नबी है। चो सुभान अल्लाह। हाथ मथे करे चो हुजूर आखिरी नबी है। ॾाढे जो सोनो नबी चो सोनो नबी। मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबीय्यीन। ओ मुझा प्यारा नबी मां तो आखिरी नबी बनायो है। तू खातमुल अंबिया वल मुरसलीन आखिरी पैगंबर तो का अग में जेके रसूल मां मोकलिया कोई शहर जो नबी बनाए करे मोकलियम, के तालके जो नबी बनाए करे मोकलियम, के जिले जो नबी बनाए करे मोकलियम। पर तो मोहम्मद अरबी के पूरी कायनात जो नबी बनाए करे मोकलियम। चो सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। अबू मुस्लिम खौलानी तो चवेस असवदन सी तू नबी ना नबी मुझो आखिरी पैगंबर मोहम्मद करीम। चो सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। उन जालिम कूड़े दज्जाल जे सामो अख में मिलाए करे अबू मुस्लिम खौलानी छा तो चवेस तू नबी नाए नबी मुझो आखिरी नबी मोहम्मद अरबी आहे। हे कलमो तो पढ़े ला इलाहा। ता भी पढ़ो मा सकन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हजरत अबू मुस्लिम खौलानी कलमो तो पढ़े। उन वक्त में असवदन सी छा चवंदो आहे जल्दी पकड़ोस गिरफ्तार कयोस। ओ मुसलमानो होडो ताकत सामो आहे। हे अकेलो बीठो आहे। होडो कुफर सामो आहे। हे अकेलो मुजाहिद बीठो आहे। अल्लाह जी जात जो कसम मां तवज्जो कयो समझो गाल। हे नारा तो हणे पैगंबर जी खत्म नबूवत जा। ॾाढियां त चवनि सुभान अल्लाह। असांजे अकाबरन कुर्बानी ॾिनी आहे। वञी पुछो सेंटर जेल जे दरो दीवार खां। चओ सुभान अल्लाह। हे सेंटर जेल सकर वारो असांजा अकाबिर पैगंबर जी खत्म नबूवत ते कुर्बानी ॾेई आहे। अमीर शरीयत केतिरा वक्त अल्लाह जी जात जो कसम सेंटर जेल में रहियो आहे। ऐं मौलाना लाल अख्तर केतिरो वक्त जेलन में गुज़ारी आहे। ओ मुसलमानो रब जी जात जो कसम अकाबिरन असांखे इहो सबक पढ़ायो आहे। खबरदार जेतरे तई जान में जान हुजे एतरे तई मोहम्मद अरबी जे दीन जी चौकीदारी हुजे। जो सुभान अल्लाह। असां नबी जे दीन जा चौकीदार। हथ मथे करे चो बेशक हुजूर जे दीन जा चौकीदार। अबू मुस्लिम खौलाने के गिरफ्तार कयो वियो। उनके ताकत नाजा हे हथ कड़ी लगी पईया पेरन में डंडा बेड़ी लगी पईया। तो भी छा तो चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॾाढे जो न सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जल्दी को गिरफ्तार कयो तो इनके जेल में बंद कयो। अबू मुस्लिम खौलानी छा चवंदो आहे चवे तो जेल मंजूर आहे। जेल मंजूर बाकी जेल में वेंदुम तने भी नारा खत्म नबूवत जा लाईंदो। चो सुभान अल्लाह। ओ मुसलमानो हिकड़ो दी जेल में पियो दिहाड़ो जेल में पियो दिहाड़ो जेल में अल्लामा अबू नुईम अस्फानी पंज किताब में लिखियो आ। उन वक्त में अबू मुस्लिम खौलानी के 3 डी का बाद में बाहर कढियो। छा तो चवे असवदन सी मुंजो कलमो पढ़। हे सजो राज मुंजो कलमो तो पढ़े। मुलावरी तू एडो डिघोमुर थियो छद मोहम्मद पाक जो कलमो ना तो टुकड़ा टुकड़ा कराए छॾींदो माई। अबू मुस्लिम खौलानी चवंदा टुकड़ा टुकड़ा थियन कबूल पर कलमो मोहम्मद अरबी जो पढ़ंदो रहंदो। चो सुभान अल्लाह। ॾाढा त चवनि सुभान अल्लाह। हजरत अबू मुस्लिम खौलानी के वठी आया
हथ कड़ी लगी पई आ, पेरन में डंडा बेड़ी लगी पई आ। उन खां पोइ फैसलो यो थियो बस बाह जो वडो अड़ा हथियार कयो, इनके बाह में उछलायो है खत्म थी वेंदो। आइंदा मानू एहतियात कंदा, हमेशा दे लाए मुंहिंजो कलमो पढ़ंदा रहंदा। असवद अनसी इहो ऐलान कयो। अबू मुस्लिम खौलानी छा तो चवे तो बाह में सड़न भी कबूल आ। तो सुभान अल्लाह, दादे जो सुभान अल्लाह। वडो बाह जो अड़ा तैयार क्यों वियो, इनके हथ कड़ी लगी पई आ, पेरन में डंडा बेड़ी लगी पई आ। चौथे दी ते वडो बाह बभड़ तैयार थियो जे हाणे जल्दी बाह में सटोस। हर कार्य अची आ, नौकर ते चाकर अची विया। ओ मुसलमानो, इनके जने पकड़ू वञन था बाह जे तरफ, ए दिसे तो बाह वडी बरे थी बभड़ बाह जो। दिल में चौंदो थो वञे, चौनो सुभान अल्लाह। तू चौ त मां ते लफ्ज चवां न साईं, दिल में जावे के मौला ओ मुंहिंजा पालनहार रब, तो जी ताकत सब खां मथे आ। अबा सुपर ताकत केरा कारा गारा केरा, रब जो नालो प्यार समझ। मुजाहिदन वांगुर केरा, दाने जो केरा सुपर ताकत केर, सब का ताकत मथे महंगी अल्लाह जी। अबू मुस्लिम खौलानी दिल में चवे तो मुंहिंजा रब मां त कुर्बान थियण जे लाइ तैयार आहियां। चओ मोमिन नबी जी खत्म नबूवत ते कुर्बान थियण के फखर समझंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा रब मां त कुर्बान थियण जे लाइ तैयार आहियां, पर जेकॾहिं मूंखे बाह साड़े वई त हे कमीना ख़ुशि थींदा, हे कमीना ख़ुशि थींदा। ओ मुंहिंजा मौला तोखे वॾी ताकत आहे। इब्राहिम नबी तुंहिंजो यार हो, उनखे बाह खां बचाई। मां अबू मुस्लिम खौलानी मिठे मोहम्मद जो यार आहियां। मुंहिंजा रब मां ॾिठो आहे माण्हुनि खे पंहिंजा यार भी प्यारा हूंदा आहिनि, पर यारनि जा यार भी प्यारा हूंदा अथनि। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। मां मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नौकर ते गुलाम पैगंबर जो दोस्त आहियां। मौला जेकॾहिं तूं बाग खे अॼु बाग करे छॾे, तोखां पुछण वारो को अबू मुस्लिम खौलानी तो चवे जॾहिं मूंखे वठी करे बाह में उछलायूं, मां जीअं बाह में पहुतो त मूंखे बाह महसूस न थई, नार न हुई बल्कि गुलजार हुई। चओ सुभान अल्लाह, ॾाढे ॾाढो सुभान अल्लाह। जिए जो बाह में पहुतो आ वेठो अचो उते रब जो जिक्र तो करे। चओ सुभान अल्लाह। उन्हीं वक्त में पुलिस ॾिठो, असवद अनसी जे चौकीदारन ॾिठो त हे अजीब मामलो थियो। हाणे त माण्हू रहंदो भी मोहम्मद पाक जे दीन ते मजबूत थी वेंदा। चओ न सुभान अल्लाह। छो त हे बचियो बाह न साड़ियो। अबा बाह हुजे, पानी हुजे, नाग हुजे, विचू हुजे, ये ज़हरीला शयूं हुजन, जानवर मूज़ी हुजन, ये कंहिंजो हुकुम मञींदा आहिनि। बैत मथे करे कंहिंजो अल्लाह जो। छो त सब जे मथो ताकत मुंहिंजे रब जी मथे आ। चवे तो अन्नल कुव्वत लिल्लाह जमीआ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम ahsanu अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। हर शय जे मथो मुंहिंजी कुदरत आहे। अबू मुस्लिम खौलानी जे लाइ बाह बाग बंदी वई। उन खां पोइ असवद अनसी फैसलो कयो आहे जल्दी नी मुला खे ॿाहिरि कढी अचो। जॾहिं असवद अनसी जे साम्हूं अबू मुस्लिम खौलानी खे आंदो वियो कि जल्दी कर असांजो मुल्क छॾे वञ, न त क़तरा क़तरा करे टुकड़ा टुकड़ा करे माराए छॾींदो माई। अबू मुस्लिम खौलानी छा चवंदो आहे, मुल्क छॾींदुमि, घर छॾींदुमि, दर छॾींदुमि, बाक़ी मिठे मोहम्मद जो कलमो न छॾींदुमि। चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। जिंदों का इश्क सादिक है वो कब फरियाद करते हैं, लबों पर मोहर खामोशी दिलों में याद करते हैं। पैगंबर मोहम्मद अरबी जो दीवानो मोहम्मद पाक सल्लल्लाहु जी खत्म नबूवत जो परवानो आ जल्दी बाहर आयो आ। हाणे बादशाह उन असवद अनसी मोकल ॾिनी आ, छॾे वञ मुंहिंजो मुल्क, इलाको छॾे वञ। घर ॾे आयो आ, घर जे भत
भातन के चातो जब जल्दी सामान खड़ो तो निकरो छो के मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी खत्म नबूवत जे करे मुल्क तो छजा के कादे वेंदे ते बे केड़े मुल्क में वेंदो जने पांजो अबे दादे वारो घर छजा तो पयो जे मुस्तफा अरबी जे करे घर छजू वेंदो आ उनी मुस्तफा जे मुल्क ते तो वन्या जल्दी हलो त मदीने में मोहम्मद जे पाड़े में हली करे रहूं चाहो नबी जो पाड़ो शान वारो हथ मथे कर हुजूर जो पाड़ो चाहो हुजूर जो पाड़ो हुजूर जे पाड़े जो कदर पुछे तो सिद्दीक खम पुछ हुजूर जे पाड़े जो कदर पुछे फारूक आजम खम पुछ चो सुभान अल्लाह चवे तो सिद्दीक उमर दी किस्मत तू मैं लखवारी जिंदड़ी वारा बेहश्त कनू वद रोजा है अज ते मन मौज बहारा शान उन्हां दा तू क्या पुछदी ओ जिंदे नाल नबी दे मज़ारा फखरा पल पल पहुंचे ओ जिथां दरूद सलाम हजारा हाने रवानो थियो डाकी ते सवारा घर जा भाती भी कट्ठे सफर कंदो आयो हलंदो आयो ओ मुसलमानो मस्जिद नबी जे सामो अची करे पांजी डाची के बधंदो अंदर वनी करे वुजू करे तहियतुल मस्जिद बरकाता नमाज नफिल तो अदा करे हजरत उमर हेदो घुमदो ईंदो या गाल मशहूर थी वई हिकड़े मानू कुर्बानी दिनी उन जे लाए अल्लाह पाक बाग के बाग कयो यमन जो बाशिंदो हजरत उमर जडे हिन के दिसंदो हिन का पूछा तो करे भला बुधा तो जो नालो छाए के मुझो नालो फलानो के भला बुधा केड़े मुल्क जो के मां यमन जे मुल्क जो आया हजरत अबू मुस्लिम खौलानी का हजरत उमर पूछा तो करे ओ अबू मुस्लिम खौलानी जैसे चाहे के बुधा तहां जे मुल्क में हिकड़े मानू एडी वडी कुर्बानी दिनी जेको बाह में सड़न कबूल तो करे पर मोहम्मद जो कलमो न पियो छड़े ता खबर अबू मुस्लिम तो थोड़ो मुर्के भी पियो जैसे हाँ बुधो तथ से चो न सुभान अल्लाह हजरत उमर वरी वरी दिसे पियो वरी वरी दिसे पियो वरी वरी दिसे पियो कदर जर जर कर बेदानत कदर जौहर जौहरी कदर जर जर कर बेदानत कदर जौहर जौहरी सोनारे के सोन जो कदर हुंदो इन करे हजरत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु कामिल इंसान हो मुकम्मल इंसान हो ओ मुसलमानों उन वक्त में हजरत अबू मुस्लिम खौलानी जे चेहरे के दिसी करे छा चवंदो चवे तो मुझे दिल बोलींदी पई वो तू मानू जे दे मथो अल्लाह बाग के बाग बनायो चो सुभान अल्लाह अबू मुस्लिम खौलानी चौसे बराबर उहो मां आया अल्लाह ताला मुझे मथो या मेहरबानी कई जो बाग बनदी वई इते हजरत उमर शुक्रानो तो करे अल्लाह जो अल्लाह तो जी तारीफ तो जी हमद तो जो शुक्र तो कया जो माके उहो मानू देखारियो थी उन मानू जो चेहरो मुखे देखारियो थी जे जे मथो तू खास मेहरबानी कई जो वो बाग के तू उन जे मथो बाग करे छडियो वा ओ मुसलमानो जने करने वारो मुसलमान बा हिम्मत ए जुर्रत थी करे मैदान में निकरंदो चवंदो माके मोहम्मद पाक जे दीन की चौकीदारी करनी खत्म नबूवत की चौकीदारी करनी मदरसे जे चौकीदारी करनी मस्जिदन की चौकीदारी करनी जडे हिम्मत संभीदो यकीन समझो ला यनसुरल्लाह बन यनसुरहु कुरान तो चवे जो अल्लाह जे दीन की मदद कंदो अल्लाह बे उन की मदद जरूर कंदो उठ बंद कमर क्यों डरता है फिर देख खुदा क्या करता है जिंदगी बाकी मुलाकात बाकी वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।